अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो असां हैदराबाद के जामशोरे के भरसा तकरीबन 15 किलोमीटर खन ओरते हिते दोस्तन वटि हुआसीं। सुबह के पैर ये पहाड़न के इलाक़न में थोड़ो ईअं घुमण फिरण निकितासीं त ही अधो असां सां मिलियो जेको हे पानी के इंतज़ार में तकरीबन मूं हिनखे कलाक ॾेढ हिते ॾिठो। त मूं हिन खां पुछा कयो, मां पानी जो ड्रम तोसां साड़ा ऐं तूं हिते करे छा थो? चई मां पानी खणंदुमि। जेको पानी हे तकरीबन 7-8 किलोमीटर परते इहो लाइन लॻल आहे पानी जो। इहो हाणे पानी जॾहिं ईंदो हे 2-3 कलाक अञा इंतज़ारु कंदो हे भरे। हिन जो तकरीबन घर अञा 8-10 किलोमीटर परते आहे जेको वरी हे पानी खणी वेंदो। सो ॾिसो दोस्तों, अहिड़े शहर हैदराबाद जामशोरो सेवण जे विच में बि पानी माण्हुनि खे पीअण लाइ परेशान आहिनि। अगरि इहे गैर क़ानूनी केनाल निकिरी विया त तव्हां पाण ई इहो फ़ैसिलो करे था सघो त पोइ सिंध जो छा हाल हूंदो। ही हुकुमराननि जी ऐं इहा नाअहली आहे। काथे वाटर प्रूफ नथा लॻाए सघनि जो काथे माण्हू पानी पी सघे। सो अचो त असां हिननि खां पुछा कयूं त हिननि जो छा मक़सदु आहे पानी जे बारे में। जी दोस्तों, तव्हां केतिरो परे आयो आहे हेतिरो पानी भरण?